ब्यूरो चीफ सखर सैयद नईम हैदर शाह रोहिड़ी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार घटिजी न सघियो। रोहिड़ी शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोलू कुतनि 6 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। रोलू कुतनि न्यूयार्ड लोकोशेड रजब अली दायो ॻोठ अली वाहण ऐं ॿियनि इलाइक़नि में माण्हुनि ते हमिलो करे सख़्त ज़ख़्मी करे विधो। ज़ख़्मियुनि में 80 सालनि जो पीर सन मोहम्मद हसन शेख, 25 सालनि जो वक़ार सोलंगी, मोहम्मद अली, निसार अली, दिलबर शेख ऐं नौजवान नारी नबीला शामिल आहे। कुतनि जे ॾाढेल मरीज़नि खे वारिस तालका अस्पताल रोहिड़ी आंदो, जिथां वैक्सीन लॻाइण बाद पंहिंजे घर रवाना कया विया। ॿिनि मरीज़नि जी हालत नाज़ुक हुजण करे सिविल अस्पताल सखर रेफर कयो वियो। कुतनि जे ॾाढेल मरीज़नि ऐं उन्हनि जे वारसनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त रोहिड़ी ऐं उन जे भरपासे वारे इलाइक़नि में कुतनि जे ॾाढ़नि जा वाक़िआ ज़ोर जा मामूल बणिजी विया आहिनि। केर बि ॿुधण वारो कोन्हे। रोज़ कुतनि जे ॾाढ़े जा शिकार थियनि था। हुननि म्यूनिसिपल इंतिज़ामिया ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खां फौरी तौर कुता मार मुहिम हलाइण जो मुतालबो कयो। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ सखर।